रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर सखर शिकारपुर कौमी शराह रोड ते लगायल एहतजाजी कैंप के 24 कलाक गुजरी विया। पुलिस इंतजामिया मां कैंप ते न पहुता 80 वरियन जो पीरसन मौलाना अब्दुल हमीद लुंड ऐं नौजवान ड्राइवर राशिद कांदड़ो 9 ॾींहं गुजरी विया। शिकारपुर पुलिस बाजियाब करण में नाकाम थी वई आहे। मौलाना अब्दुल हमीद लुंड जे फर्जंद मौलाना अब्दुल कदीर लुंड, हाफिज अब्दुल खबीर लुंड ऐं JUI मलिर जे अमीर कारी हमीदुल्ला हक़ानी कारी सनाउल्लाह उस्मानी जी अगवानी में ॿिए ॾींहुं बि एहतजाजी मुज़ाहिरो जारी आहे। पुलिस जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी जारी आहे। पुलिस इंतजामिया अॻो निंड में सुतल आहे। शिकारपुर ज़िले में धाड़ेल राज क़ाइम आहे। पुलिस धाड़ेलनि अॻियां बेवस बणियल आहे। असां अहिड़ी महांगाई जे दौर में धाड़ेलनि खे 2 करोड़ किथां ॾियूं। पुलिस इंतजामिया खे घुर्जे त जल्द खां जल्द असांजे वालिद ऐं ड्राइवर खे बाज़ियाब कराए ॾिनो वञे। ॿी सूरत में अॼु शाम ताईं रोड रस्ता शिकारपुर ज़िले जा बंदि कया वेंदा। खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर PS 57 दे JUI जे उम्मीदवार मोहम्मद हाशिम खास के लिए उर्फ सलीम सिंधी GDA जे उम्मीदवार सैयद हाजी जलाल शाह जामोट जे हक़ में हथ खणी वियो। मटियारी JUI जे उम्मीदवार PS 57 जे मोहम्मद हाशिम उर्फ सलीम सिंधी JUI ज़िले मटियारी जे अमीर हाजी सारंग मेंघवाणो ऐं GDA जे उम्मीदवार सैयद हाजी जलाल शाह जामोट जी मौजूदगी में हथ खयो। हिन मीडिया खे ॿुधायो त मौलाना राशिद महमूद सूमरो जे हुकुम तहत हथ खयो आहे। मौलाना राशिद महमूद सूमरो ऐं पीर सदरुद्दीन शाह राजदी जे विच में कामयाब ॻाल्हियूं थियण खां पोइ मूं हथ खयो आहे। पूरी इलेक्शन मुहिम GDA उम्मीदवार सैयद जलाल शाह जामोट जी असां हलाईंदासीं ऐं वोट बि कास्ट कराईंदासीं। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर इलेक्शन मुहिम जे सिलसिले में पीपल्स पार्टी अगवान ऐं नमज़द उम्मीदवार PS 7 इम्तियाज़ अहमद शेख ऐं NA 192 उम्मीदवार मीर शबीर अली खान बाजा रानी तरफ़ां संदसि पुट मीर शाह नवाज़ खान बाजा रानी गादी नशीन सैयद मोहम्मद शाह गोसपुर सैयद साईं बशीर अहमद शाह दरगाह हुमायूं शरीफ जे गादी नशीन में अब्दुल बाकी ऐं सरदार अख्तर हुसैन खुहारू जिन सां गॾिजी ॻोठ मंजू में मोहम्मद हाशिम मंजू ॻोठ बख्तियार बुढ़ो ईसानी में बख्तियार अहमद ईसानी ॻोठ मंजू में मोहम्मद हाशिम मंजू ॻोठ इलाहाबाद में वाहिद बख्श सधायो ॻोठ मगलपुर में जुल्फकार मंगरियो ॻोठ सुणो ॻोठ चाणी में माशूक ॻोठ चाणी ॻोठ पीरल जे वांड में वहीद सधायो चोडीहो सधायो ऐं ॻोठ बुलंद जे वांड में अली अहमद सधायो ॻोठ अतर जे वांड में मंजूर अहमद चांडियो ऐं असगर चांडियो बोजा नापुर में रेस करीम बख्श नापुर ॻोठ रजब जीहो में वडेरो रजब जीहो मीर कोश जतोई जी चाय पार्टी में शिरकत कई। वर्क दौरान पीपल्स पार्टी अगवान ऐं नमज़द उम्मीदवार PS 7 इम्तियाज़ अहमद शेख दीदार अहमद चन्नो सां अमर जे लाॾाणे ते ताज़ियत कई। खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर मटियारी ज़िले शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे शहर हुनरमंद कॉलोनी जो रहंदड़ 2 न्याणियुनि जो पीउ गरीब पोरियत जंडीअ जे पागन ऐं खटन समेत फर्नीचर जो मशहूर कारीगर खमीसो वल्द मौला बख्श विघियो अखियुनि जी नज़र घटिजण ऐं ॿियनि बीमारियुनि सबबि काफ़ी वक़्त खां कमकार करण खां लाचार बणियल आहे। पुट जो औलाद न हुजण ऐं घर जो को कमाइण वारो न हुजण सबबि घर जा भाती फ़ाक़ाकशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। किराए जी जगह में रहंदड़ मिस्किन खानदान खे मसवाड़ न ॾियण करे जगह मालिक घर मां कढी छॾियो। वर्कशॉप भरिसां सरकारी प्लाट ते पाड़े वारनि जी मदद सां सख़्त सर्दी में टेंट लॻाए मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारींदड़ खानदान जी कंहिं बि साड़ न लधी। घर जो अकेलो कमाइण वारो खमीसो विघियो काफ़ी वक़्त खां मजबूरी सबबि खॾ ते पयल आहे। गुरबत सबबि हिन जा घर वारा फ़ाक़ाकशी ते मजबूर आहिनि। तंहिं करे ही खानदान कंहिं मसीहा जी मदद जो मुंतज़र बणियल आहे। हिन जी घरवारी समेत संदसि घर वारनि मटियारी ज़िले जी इंतजामिया सिंध जे वॾे वज़ीर सिहत खाते जे सूबाई वज़ीर समेत वस वारनि खे अपील कई आहे त असां ग़रीबनि जी जाइज़ इख़लाक़ी माली मदद कई वञे ऐं असांखे पंहिंजो घर ठाराए ॾिनो वञे जीअं असां ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघूं। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन सिजावल में मुबैना तौर ॿार अगवा थियण ख़िलाफ़ वालिद जो एहतजाज इंसाफ़ जी घुर। सिजावल ॻोठ हाजी कासिम सूमरो जो रहवासी हबीब मला सूरत सिजावले प्रेस क्लब पहुची। साफ़िन अॻियां दाईंदे छो त मुंहिंजा ॿार जिन में ज़ुल्करैन नूर फातिमा मोहम्मद यूसुफ जेकी तलहार माइटनि वटि घुमण वियल हुया जितां लापता थी विया काफ़ी ॻोल्हा करण बावजूद हथ न आया। 20 ॾींहंनि खां पोइ मूंखे ख़बर पई त मुंहिंजे ॿारनि खे भुंग ख़ातिर अगवा कयो वियो आहे। हिन इल्ज़ाम हणंदे छो त मुंहिंजे ॿारनि खे अगवाकार नाले रजू कशी यामीन कशी मुबारक कशी शहजाद मला जमील कशी वारनि अगवा करे कराची में गुम करे मूंखां भुंग तलब करे रहिया आहिनि। ऐं ग़रीब मिसकिन पोरियत ऐं वस वारा मुंहिंजी मदद कनि। IG सिंध निगरान जे वॾे वज़ीर खे अपील करियां थो त मुंहिंजा ॿार बाज़ियाब कराए ॾिना वञनि। रिपोर्ट इमरान बलोच घोट की सरहद अनवर शाह जे मेले तां वापसी ते 3 नौजवान अगवा मोटरसाइकिलूं ऐं सामान हथ सरहद
ॻोठ सावण मलण वासी आसिफ मलण, कदीर मलण, नसीर मलण मुबैना तौर अगवा थी विया। सरहद टिनी नौजवाननि जूं मोटरसाइकिलूं ऐं सामान कचे वेंदड़ रस्ते मां हथ। सरहद टिनी नौजवाननि जी मुबैना तौर अगवा थी वञण बाद वारस पेरो खणी कचे तरफ़ रवाना। सरहद मेले खां वापसी ते 3 ॼणनि जी गुम थियण जो इतला मिलियो आहे। मामले जी जांच कई पई वञे। सरहद पुलिस मीरपुर खास अफ़सोसनाक ख़बर। मीरपुर खास उमरकोट रोड ते भट्टी होटल अॻियां तेज़ रफ़्तार मज़दा मोटरसाइकिल खे टक्कर हयो। मज़दा ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर जे नतीजे में 5 वरियनि जी नींगरी पारोती वल्द जमाल मौक़े ते ई फ़ौत थी वई, जॾहिं त 2 औरतुनि समेत 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में ओढाणी ज़ाल लक्ष्मण जी ज़ाल जमील ऐं कुंजी पुट जमील ज़ख़्मी थी पिया। फ़ौत थियल छोकिरी ऐं ज़ख़्मियुनि जो तालुक़ कूली बिरादरी सां आहे। वाक़िए जो इतला मिलंदे ई नींगरीअ जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल मीरपुर ख़ास मुंतक़िल कयो वियो। ऐवान साफ़त सूमार समय जो सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कहरी। पाकिस्तान पीपल्स पार्टी डिस्ट्रिक्ट सांगड़ जो अॻूणो मेंबर ऐं शहीद गुल मोहम्मद मरीअ जो फर्ज़ंद ऐं मरी बिरादरीअ जो चङो मुड़ुसु रेस हैदर ख़ान मरी पीपल्स पार्टीअ जी क़यादत पारां मुसलसल नज़र अंदाज़ करण ऐं पीपे जे इजलासनि में न घुराइण, तरक़ियाती स्कीमूं न ॾियण ऐं पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे नवाज़ण ख़िलाफ़ पीपी ज़िले सांगड़ समेत पूरे सिंध में मरी बिरादरी समेत पीपीअ जे उम्मीदवारनि खे वोट न ॾियण जो बाइकाट कयो आहे, जेको हिन वक़्तु तालके खेपड़ो जे ॻोठ रेस गंवर ख़ान मरी दी काठोड़े यूसी भिट भाटी में मरी बिरादरीअ जी वॾी कट में मरी बिरादरी जे नेक मर्दनि जे रेस अली हसन ख़ान मरी, रेस सादिक ख़ान मरी, वज़ीर ख़ान मरी, गुलाम कादिर मरी, अबू बकर मरी ऐं मरहूम रेस फ़तह मोहम्मद ख़ान मरीअ जे पुटनि समेत समय मरी बिरादरीअ जे माण्हुनि खे रेस हैदर ख़ान मरी ख़िताब कंदे चयो त मुंहिंजे वालिद ऐं मुंहिंजो पाकिस्तान पीपल्स पार्टीअ लाइ वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि, जेके इलाइक़े वासियुनि उन ॻाल्हि जा शाहिद आहिनि। हिन चयो त मूंसां ज़िले सांगड़ समेत पूरी सिंध में हज़ारे मरी बिरादरी माण्हू गॾु आहिनि। पीपी ज़िले सांगड़ जी क़यादत खे होश जा नाखून वठणु घुरिजनि, जंहिंसां मरी बिरादरी गॾु हूंदी, उन उम्मीदवार जी जीत थींदी। पीपी क़यादत मूंखे हमेशह नज़र अंदाज़ करे पंहिंजे पाण सां दुश्मनी करे रही आहे। मुसलसल नज़र अंदाज़ हुअण करे मां पंहिंजी मरी बिरादरी समेत पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खां बाइकाट कयां थो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे असां वटि वोट न कंदासीं जेसीं ताईं असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम न कंदा। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी। शिकारपुर पीपल्स पार्टी अगवाणी नमज़द उम्मीदवार PS7 इम्तियाज़ अहमद शेख सां कामरेड मोहम्मद यूसुफ मेहर जी अगवाणी में बि बंगलानी, जतोई, संजराणी, जखरा, मेमण, जुड़ेजा ऐं ॿियनि बिरादरियुनि जे चङनि मुड़ुसनि, मोज़ज़ीन ऐं नौजवाननि मुलाक़ात करे पीपीए में शमूलियत ऐं भरपूर इलेक्शन मुहिम में हिसो वठण जो ऐलान कयो। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमण। गुज़िरियल ॾींहुं हैदराबाद पुलिस पारां राशिद मल्लाह खे ड्रामाई तरीक़े सां क़त्ल करण ख़िलाफ़ सिजावल में पब्लिक पार्क लग रोड ते मल्लाह बिरादरी तरफ़ां धरणो हंयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि पारां SSP हैदराबाद ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई, जॾहिं त राशिद मल्लाह जे खून सां इंसाफ़ करण राशिद मल्लाह जे हैदराबाद में पुलिस वड़ियर फैमिलीअ जी आज़ादी लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जे सदर फिरदौस अज़ीज़, मेरवर आकाश बाघल, अब्बास मल्लाह, बशीर मल्लाह मक़तूल जा वारिस, बार एसोसिएशन सिजावल जो सदर लियाकत अली जमारी, STP सिजावल जो अगवान गुल हसन रिंद मजीद चंडानी तोड़े ॿियनि जी अगवानी में धरणो जारी आहे। धरणे में मल्लाह बिरादरी समेत सियासी समाजी शिरकत कई। उमरकोट रंग रोड वटि भट्टी होटल साम्हूं बकरियुनि सां भरियल मज़दा मोटरसाइकिल मथां चढ़ी वई, जंहिंजे नतीजे में औरतूं ऐं ॿारड़ी समेत हिकु मर्द भी शदीद ज़ख़्मी। सिविल अस्पताल मीरपुर ख़ास मुंतक़िल। 2 औरतुनि जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। मोटरसाइकिल सवार नान मुस्लिम ऐं उमरकोट वासी ॿुधाया पिया वञनि। ऐवान साफ़त सूमार समय जो नौशिरो फिरोज़। रिपोर्ट ज़ुल्फ़कार अली तगर। नौशिरो फिरोज़ भरिसां ॻोठ मेवो ख़ान चांडियो जो रहवासी नसीर अहमद ठारू शाह पुलिस जे ज़ुल्मनि खां तंग थी करे नेशनल प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया खे ॿुधायो त 7/12/2023 ते SHO ठारू शाह, गुलाम शबीर दलवानी, वॾो मुंशी नवाब ख़ान, डायरी पुलिस कांस्टेबल शाहिद कलोड़ो पुलिस अटाला साण करे मुंहिंजे घर ते चढ़ाई करे मूंखे ज़बरदस्ती खंबे खणी विया ऐं मुख़्तलिफ़ जॻहनि ते रखी तशदुद कंदा रहिया। बार पैसनि जी घुर कंदा रहिया ऐं चयो त पैसा ॾे वरना तोखे हौफ़राई कंदासीं, जॾहिं त थाणे ते को केस बि दाख़िल नाहे। बिला जवाज़ गिरफ़्तार कियो वियो आहे, जॾहिं त SSP नौशिरो फिरोज़ जे हुकुम ते कुझु ॾींहं पहिरियां आज़ादु कयो वियो। हाणे मूंखे ठारू शाह पुलिस मां जान जो ख़तरो आहे। मां IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, सेशन जज SSP नौशिरो फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि इदारनि खां मुतालबो कंदे चयो त SHO ऐं ॿियनि पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ नोटिस वठी इंक्वायरी करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।